जे तो बैत भायां से आय तूं आहीन नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। ही बैत आहे सुर सुहिणी मां। अस्सलाम वालेकुम। सुर सुहिणी जे दास्तान मां शाह जो बैत तव्हां ॿुधो ऐं हिकु दफ़ो वरी हिनखे पढ़ां थी। तमामु मुख़्तसिर 2 सिटरूं पर तमामु गहरियूं। सो पर उहो ई हमेशह वांगुरु दरख़्वास्त आहे, अर्ज़ु आहे, रिक्वेस्ट आहे त हिननि वीडियोज़ खे ज़रूरु शेयर कयो, घणनि खां घणनि माण्हुनि ताईं पहुचायो ऐं हिन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी तव्हां बि थियो। असांजो फ़र्ज़ु आहे। हिकु त ही सिंधी वीडियोज़ आहिनि, इन करे इन्हनि खे आम करणु घुरिजे। ॿियो शाह अब्दुल लतीफ़ भटाई जो पैगाम आसान लफ़्ज़नि में आम माण्हू खे सम्झाइण लाइ या आम आसान बैत जेके असां ॿुधंदा रहंदा आहियूं अक्सर हितां हुतां पर असांखे सम्झ में न ईंदा आहिनि, उन्हनि खे मां एक्सप्लेन करण जी कोशिशि थी कयां त तव्हां इनखे आम करण में मुंहिंजी मदद कयो, वॾी महिरबानी। सो बैत पढ़ां थी। जे तो बैत भायां से आय तूं आहीन, जे तो बैत भायां से आय तूं आहीन नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। सो शाह अब्दुल लतीफ़ भटाई जो पिरी केरु आहे? अल्लाह रब्बिल आलमीन। ठीकु आहे। सो चए थो त जे तो बैत भायां, हे जेके जिन खे तव्हां बैत था सम्झो, माना रिसाले में जेको कुझु लिखियलु आहे, शाह साईं ज़माने में रिसालो त कोन हुयो, ख़ैर बैत हूंदा हुआ, पोइ पढ़ंदा हुआ, मुरीद यादि कंदा हुआ त ईअं ई माण्हुनि खां माण्हुनि ताईं पहुचंदा हुआ। त शाह अब्दुल लतीफ़ भटाई फरमाए थो त जिन खे तव्हां बैत था सम्झो, शाइरी था सम्झो, से आयतूं आहिनि। इहे माना आम लफ़्ज़ न आहिनि, छो त शाह साईं जो सॼो कलाम ई क़ुर ऐं हदीस जे रेफरेंस सां सम्झो त चयल आहे। उहे सभु ॻाल्हियूं दोहरायल आहिनि जेके असांखे अलाह जा हुकुम आहिनि, जेके नबी साईं जूं असांखे नसीहतूं आहिनि। ऐं हिन खां पहिरियों बि हिकिड़े बैत में मां हिकिड़ी आयत पढ़ी चुकी आहियां। इलाही सारा बैत शाह साईं जा अहिड़ा आहिनि जिन में उअं ई बि आयतूं ॾिनल आहिनि, पर जेको मैसेज ॾिनल आहे, जेको पैगाम ॾिनल आहे, उहो बि उहो ई आहे जेको अलाह साईं ॾिनो आहे। त शाह साईं फरमाए थो त हीअ आम जेका बैत आहिनि, कलाम आहिनि, इन्हनि खे तव्हां बैत था सम्झो पर इहे आयतूं आहिनि। नियो मन लाइन, नियो माना खयों, मन माना दिलि, नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। उहे जेके दिलि जूं तारूं, दिलि जो रिश्तो, दिलि जो तालुक़ु वञी पंहिंजे हक़ीक़ी ख़ालिक़ ऐं मालिक सां ॻंढीनि थियूं। माना इहे आयतूं आहिनि जेके तव्हांखे बैतनि जी शिकिल में थियूं नज़र अचनि। इन्हनि ते थोरो गौर कयो, इन्हनि खे सम्झो। ईअं 2 लफ़्ज़ ज़बान मां 2 सिटरूं पढ़ियूंसीं, असांखे कोई असरु कोन थो थिए, पर इन्हनि ते गौर कयो। इन हिकु हिकु बैत ते, इन हिकु हिकु शेर ते, हिकु हिकु पैगाम ते गौर कयो त उहे ई हुकुम आहिनि जेके अलाह जा आहिनि। उन्हनि खे शाह अब्दुल लतीफ़ भटाई आम सिंधी सवली ॿोलीअ में, आम माण्हू जी ॿोलीअ में पंहिंजे तरीक़े सां असांजे अॻियां बयानु कयो आहे, असांजे लाइ बयानु कयो आहे। ठीकु आहे। सो इहे जेकॾहिं इन्हनि ते गौर कबो, इन्हनि ते सोचबो, इन्हनि जी माना ऐं मक़सदु ऐं इन्हनि जो मैसेज जेकॾहिं सम्झण जी कोशिशि कबी त ऑटोमेटिकली असांजी दिलि जो, असांजे रूह जो रिश्तो जेको आहे वञी पंहिंजे रब सां ॻंढिबो। असांजे दिलनि में अलाह साईं जी मोहबत पैदा थींदी, असांजे दिलनि में उनजो अहसासु ख़्यालु पैदा थींदो, असां हर वक़्तु उनजे ज़िक्र में मसरूफ़ रहंदासीं। त जेके बैत आहिनि इहे आयतूं ई आहिनि। कंहिं ॿी ॿोलीअ में, कंहिं ॿियनि लफ़्ज़नि में पैगाम साॻियो ई आहे। सो उन्हनि खे सम्झण जी कोशिशि करणु ज़रूरी आहे। ऐं हूअं बि असां बंदा जेके दुनिया में आया आहियूं त असांजो असुलु रिश्तो सचो जेको आहे उहो त रब सां आहे न। हे दुनिया त थोरी देरि जे लाइ आहे। बार बार क़ुर में फरमायल आहे त हीअ माल दौलत, हीअ दुनिया थोरनि ॾींहंनि जी आहे। प्रॉपर वर्ड्स मूंखे नथा यादि अचनि, पर मफ़हूम त हीअ जहान त थोरनि ॾींहंनि जो आहे। हीअ माल दौलत आज़माइश आहे, औलाद आज़माइश आहे। हे वक़्ती हिकिड़ो सफ़र आहे, पर असांजो असुलु रिश्तो त असांजे रब सां आहे न। चाहे असां हिन दुनिया में मौजूदु आहियूं, चाहे आख़िरत में वञी जॾहिं उथंदासीं वराए असांजो हिसाबु थींदो। त असांखे इन्हनि बैतनि ते, इन पैगाम ते गौर करणु घुरिजे, इन जो असुलु मक़सदु सम्झणु घुरिजे ऐं पंहिंजे रब सां पंहिंजी लोन लाइणु घुरिजे। सो मूंखे उमेदु आहे त तव्हां हिननि वीडियोज़ खे ज़रूरु शेयर कंदव। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए बैत सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।